छा नालो जेको असां घी खाऊंगा हिन मां तो हिन चर्बी मां कुतनि जो अलाए छा आहे अलाए कंहिं मां अलाए ही ॾिसो असां ही घी खाऊं था जेको पूरी पाकिस्तान में सेल पियो थो थिए हिन मां तव्हां ॾिसी ॿार ॾिसी चुका आहियो माइका ज़हर आहे ही तव्हां बि खाओ था तव्हांजा बच्चा बि खाइनि था ऐं असां बि खाऊं था ही कुकड़ दोस्त छा नालो ते में छा आहे ये जो कचरो तव्हां खणंदा हो हितां केतिरे किलो ॾींदा दुकान घणे 20 रुपया किलो आहे 30 रुपया कचरो जो गंद निकिरे थो शहर में घणे विकिणंदा हो ॿुधाए न घणे हितां किलो खणी थो वञे ऐं उते घणे विकिणंदा वञे मूं छो थो लिकाई माना त ग़लति आहे कमु तव्हां कचिरो खणी था वञो त उहो हुते कंहिंखे जो था उहो केरु आहे जेको अॻवान केरु आहे हुनजो जेको वठे थो ॼाणूं कोन था भला ॿुधाए त सही न हक़ीक़त तूं न त जेके भला ॿिया आहिनि हिन में मुलविस उहे न को काथे हक़ीक़त थियनि न ॿुधाईंदे जेको असां घी खाऊंगा हिन मां तो हिन चर्बी मां कुतनि जो अलाए छा आहे अलाए कंहिं मां अलाए ही ॾिसो असां ही घी खाऊं था जेको पूरी पाकिस्तान में सेल पियो थो थिए हिन मां तव्हां ॾिसी चुको आहियो त ही माइका ज़हर आहे ज़हर आहे असांजे लाइ नुक़सान कर आहे छो त हिन ज़हर ते पासो असांजे मथां असां पाए ऑफिसरनि खे महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते ख़ुदा खां ॾिजो ही ॾिसो तव्हां ॿार ॾिसी चुका आहियो माइका ज़हर आहे ही तव्हां बि खाओ था तव्हांजा बच्चा बि खाइनि था ऐं असां बि खाऊं था असांजा बच्चा बि खाऊं था ख़ुदा जे वास्ते हिनखे बंदि करायो वञे ही ॾिसो त केतिरी गंदगी आहे ॿाहिरि ॾिसो खा रहा है असां मुसलमाननि खे कुकड़ कढा